अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामा जी धमाकेदार नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे तफ़सील ॾींदा हलूं। दोस्तों पोइ किस्त में रात वारी किस्त में मूं ॿुधायो त मूंसां एंट्री कंदो, तव्हां ॾिठो मूंसां एंट्री कई ऐं मूंसां अची वियो। यका लगातार मां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदो पियो अचां, मूंसां ज़िंदाबाद, मूंसां बि सिजावल ख़ान जीअं ज़ाहिर थींदो। लेकिन हाणे नेक्स्ट एपिसोड में छा थींदो ऐं कुझु ज़बरदस्त अहम राज उहे बि तव्हांजे अॻियां रखंदासीं। पहिरियां दोस्तों इन वीडियो खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। थी सघे तो उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, हाणे मूंसां अचण सां ई जेको आहे ॻोठ में जॾहिं भावल वटि पुॼंदो दरिया ख़ान सां गॾु, पोइ नवाब ख़ान खे ख़बर पइजी वेंदी मूंसां अची चुको आहे। पुलिस खे बि उहो आगाह करे छॾींदो, नवां केस मूंसां मथां हणण जी कोशिशि कंदो आहे, पंहिंजा माण्हू बि मूंसां जे पोयां लॻाए छॾींदो। लेकिन मूंसां हिते ज़हनी मतिलबु हिकिड़ो सोच रखंदो ऐं भावल खे मोकिलींदो सिधो नवाब ख़ान ॾे ऐं भावल खे चवंदो तूं वञी जेको नवाब ख़ान सां ठाह जूं ॻाल्हियूं कर ऐं हाली उन सां ठाह करे जान छॾायूं, पोइ इन सां वरी विढ़ंदासीं इन निभागे सां। अहिड़े हिसाब सां हू दरिया ख़ान ॾांहुं हलियो वेंदो ऐं नवाब ख़ान जेको आहे सफ़ा होशियारु थी वेंदो ऐं मूंसां जे गॾु बाहि भरण जी कोशिशि कंदो ऐं जॾहिं भावल वेंदो उन खे हू कुझु शर्तूं रखंदो, हामी भरंदो, हा कंदो, हा त नवाब ख़ान खे भउ आहे दुश्मननि जो, तॾहिं ठाह जूं ॻाल्हियूं करण जे लाइ हू कुझु न कुझु राज़ पोइ ॾेखारींदो। लेकिन इहा ॻाल्हि सिजावल ख़ान खे बि ख़बर पइजी वेंदी त मूंसां हिते अची चुको आहे, इन सां कीअं न करे ठाह मां बि कयां। लेकिन दोस्तों जीअं हाणे मूंसां आयो आहे त अनक़रीब तव्हां ॾिसंदो इन जो ठाह सिजावल सां ॿी ॻाल्हियूं स्टार्ट थी वेंदियूं ऐं जेका जेका नवाब ख़ान जा दुश्मन आहिनि उहे वरी पाण में ठहणु शुरू थी वेंदा। नवाब ख़ान खे इन शइ जो प्रॉब्लम थींदो, इन शइ जी कावड़ लॻंदी, इन खे भउ थींदो त मुंहिंजा दुश्मन पाण में दोस्तियूं छो था वधाइनि, कंहिं न कंहिं तरीक़े इहे पाण में विढ़नि हा त अञा भलो हो। मूसा ऐं आशूद हिकु पासे थी चुका आहिनि, लेकिन इन्हनि खे बि भउ आहे मीर खे मीर ऐं आशूद हिकु पासे थी चुका आहिनि, इन्हनि खे बि भउ आहे मूसा खां। लेकिन हाणे जीअं मूसा आयो आहे त हिननि खे थोरो कलटार ई कंदा मूसा खां। दोस्तों हर वीडियो जी अपडेट सभ खां पहिरियां तव्हांखे असां ॾींदा आहियूं। महिरबानी करे तो उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूर सब्सक्राइब कजो, पेज खे भी फॉलो कजो। ख़ुदा हाफ़िज़।